करप्शन जा था थियनि हिते कारोबार, करप्शन जा वार आहिनि रोज़ अवाम ते। LPG गैस जो कुदो कारोबार माण्हुनि लाइ मौत जो सामान थींदो पियो वञे। अहिड़े समाज दुश्मन कारोबार में ओगरा जी चिठी हेठि अयाज़ धारे जो केतिरे वक़्त खां मुलविस आहे। कुझु वक़्त पहिरियां पनिया किले में अयाज़ जे LPG गुदामनि ख़िलाफ़ कार्रवाई थी, पर अयाज़ धारे जे उन जे साथियुनि जो गैर कानूनी LPG गैस जो कारोबार बंदि न थियो। पनिया किले में कार्रवाई खां पोइ अयाज़ ऐं उन जे साथियुनि साॻियो माण्हू मार कारोबार शिकारपुर, राणीपुर ऐं मोरे में मुंतक़िल करे छॾियो, जिते LPG गैस जा बाउज़र घुराए उन में CO2 केमिकल मिलाए उहा LPG गैस सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सप्लाई कई वञे थी, जंहिं सां माण्हुनि जो जानी नुक़सान थी रहियो आहे। अहिड़े क़िस्म जे ख़तरनाक गैस जा सिलेंडर केतिरनि जायुनि ते फाटी पिया ऐं माण्हू मौत जो शिकार बणिया। ही गैस दुकाननि, घरनि समेत मुसाफ़िर गाॾियुनि में पिणु इस्तेमाल थी रही आहे, जंहिं करे सवनि माण्हुनि जी जान ख़तरे में आहे ऐं कहिड़े वक़्त बि हादसा रोनमा थी सघनि था। पर अफ़सोस आहे त ओगरा जे अमलदारनि जी मिली भगत सां अयाज़ धारे जे उन जे साथियुनि जो अहिड़ो माण्हू मार कारोबार जारी आहे। हिन वक़्त ताईं हिन ख़िलाफ़ का बि असराइती कार्रवाई नाहे थी, जंहिं सां हिन जो कुदो कारोबार बंदि थी वञे। आख़िरकार ओगरा जो इदारो छो ख़ामोश आहे? यादि रहे त अयाज़ धारे जे जा LPG गैस जा गोदाम विच आबादीअ में हुजण सबबि कंहिं बि वक़्तु वॾो जानी नुक़सान थी सघे थो। माज़ी में जेके LPG धमाका थिया हुया उन में 7 जानियूं ज़ाया थियूं, उन्हनि जो कोई अज़ालो न थियो। त ये LPG जा जेके भी गैर कानूनी कम हलन था त उन में जेके हथ मुलविस आहिनि वॾा ताक़तवर हथ आहिनि, जंहिंजे ख़िलाफ़ काई भी कानूनी कार्रवाई नथी थिए। ऐं ॿियो जेको उन में CO2 मिलायो वञे थो ऐं आए ॾींहुं धमाका थियनि था, छा गवर्नमेंट खे ख़बर न आहे त इहे LPG जा गैर कानूनी जेके कम केरु पियो करे ऐं किथां पिया अचनि, उन में CO2 जेको मिलायो वञे पियो उन सां केतिरो नुक़सानु आहे। असां वटि चेक एंड बैलेंस न आहे, कोई पुछण वारो न आहे, छो जो पुलिस भी उन सां मुलविस आहे, ओगरा वारा भी उन में मुलविस आहिनि, हलाईंदड़ त आहिनि ई आहिनि, पर इन्हनि में भाङेवार काफ़ी माण्हू आहिनि। हिकु माण्हू जो इहो कमु न आहे, हिकु त जेको ख़रीद करे थो, सेल करे थो, उन सां गॾु ॾिसो केतिरा भाङेवार आहिनि। ऐं LPG जा जिथे बि तव्हां गोदाम ॾिसंदो कंहिं ग़रीब माण्हुनि जा न हूंदा, वॾा ताक़तवर माण्हुनि जा आहिनि। ऐं जेको उहे मूंखे लॻे थो कानून खां बि वधीक पावरफुल आहिनि, त उन्हनि खे कानून बि कुझु नथो करे ऐं उन जे ख़िलाफ़ के बि अहिड़ी कानूनी कार्रवाई नथियूं थियनि। ईअं खपे हा त जेके 7 जानियूं ज़ाया थियूं हुयूं डेंटर पेंटर कॉलोनी में, उन खां पोइ जेको LPG जो जेको बि मतिलबु दुकान खुले पियो या जिथे बि कोई अहिड़ो गोदाम हुजे हा त उन्हनि खे सील करणु खपे हा। ऐं जेसीं ताईं उन्हनि खे का अहिड़ी अथॉरिटी NOC न मिलियल हुजे तेसीं ताईं उन्हनि खे परमिशन न ॾिनी वञे हलाइण जी। पर गैर कानूनी हर जॻह ते हलनि था, कंहिं वटि बि का NOC न आहे, उनजे बावजूद बि उहे गोदाम खोले वेठा आहिनि, उहे कारोबार कनि था। ऐं CO2 जेको ॿुधायो वञे थो तमामु ख़तरनाक आहे, उन में जेको अगरि 5 किलो LPG आहे त 5 किलो CO2 मिलाए वञे थो। मूंखे ॿुधायो त इहो अगरि कंहिं घर में धमाको ॾिए त केतिरा माण्हुनि जूं जानूं ज़ाया थी सघनि थियूं। हीअ बिल्कुलु जानलेवा आहे, वॾो ख़तरनाक आहे। इहो LPG जेको आहे न पूरे सखर ज़िले में हिन वक़्तु तमामु घणो माना फैलिजी चुको आहे, गैर कानूनी आहे। ओगरा वारा को बि हिन जो एक्शन कोन था वठनि। पनो आकिल में वॾो सान्हो थियो, मुस्तफ़ा चौक ते काफ़ी जानियूं ज़ाया थियूं। सखर में जेको आहे मार्केट में उते वॾो धमाको थियो, LPG फाटी, उते माण्हुनि जो नुक़सानु थियो, जानी माली नुक़सानु थियो। हींअर बि जेको पनो आकिल हुजे या सिलो सखर हुजे, सिटी सखर हुजे, LPG जो जेको कमु आहे उहो को बि रोकथाम नथी थिए, उनजी गैर कानूनी उनजो विकिरो थिए थो पियो। बाउज़र हलनि था ऐं रस्तनि ते बीहारे गैर कानूनी तरीक़े सां बाउज़रनि मां उहो ट्रांसफ़र कयो थो वञे ॿियनि उन सिलेंडरनि में। CO2 जेको आहे न उन में केमिकल आहे, उहो CO2 केमिकल तमामु जानलेवा आहे, तंहिंजे करे उनजो को बि रोकथाम जे लाइ का बि तरुक न वरितो आहे। ओगरा वारा निंड सुतल आहिनि, तंहिंजे करे असां इहा चाहियूं था त ओगरा वारनि जे ख़िलाफ़ु एक्शन वठनि ऐं गैर कानूनी LPG असिस्टेंट कमिश्नर साहब भी काफ़ी दफ़ा इन खे रोकण जी कोशिशि कई आहे, पर हिन महिल ताईं को बि दुकानदार या को बि पंप वारो इन शइ खे रोकण जे लाइ तयारु कोन्हे को ऐं उनखे सीरियस कोन था वठनि। जेके आला इंतिज़ामिया आहिनि, जेके माना रोकाए सघनि था, उन्हनि खे गुज़ारिश आहे त इन जे ख़िलाफ़ु फिलफोर एक्शन वठनि ऐं इहे जेके दुकान गैर कानूनी LPG जा खुलियल आहिनि विच सिटीअ में इहे बंदि कराए वञनि त जीअं माली जानी नुक़सान खां बचायो वञे। इहो मैसेज इहा जेका ड्यूटी आहे उहा बेसिक जेका ड्यूटी आहे उहा तालके जे हवाले सां असिस्टेंट कमिश्नर जी आहे ऐं कंसर्न SHO जी बि आहे। त उहे उन्हनि खां पुछाणो कनि त तव्हां कंहिंजे लाइसेंस सां हीउ कारोबार करे रहिया आहियो। टोटली इहो इलीगल कमु हली रहियो आहे
ऐं इन जे करे इंसानी जानियूं रोज़ ब रोज़ जेको आहे सो भस्म थींदियूं पियूं वञनि। त डिप्टी कमिश्नर खे बि घुरिजे त जेकॾहिं जिते बि पंहिंजे ज़िले में असिस्टेंट कमिश्नर्स खे सभिनी खे डायरेक्शन ॾे ऐं पाण बि उन्हनि जा जेको आहे सो अमूमन विज़िट बि करे ऐं उन्हनि खां लाइसेंस जो पुछाणो करे सघे थो। जंहिं वटि लाइसेंस न आहे उन्हनि जो बिल्कुलु कारोबार खे जेको आहे क्लोज़ कयो वञे ऐं सील कयो वञे। इन्हनि में जेको आहे सो असां आवाम जी जान बचाइण लाइ इहो मैसेज था ॾियूं त जेकॾहिं आवाम खे बि किथे ख़बर थी पए त किथे उन्हनि जो कारोबार अहिड़ो इलीगल हलंदड़ आहे ऐं उन्हनि जो किथे इहो कारखानो आहे या ॿी का शइ आहे या दुकानु आहे त उहा बि तव्हां इंफॉर्मेशन ॾियो। भली तव्हां डिप्टी कमिश्नर खे ऐं कंसर्न SHO खे भली या वरी जेको आहे तव्हां जेकॾहिं एप्लीकेशन ॾियो था उन में असां बि उन आवाम जेको आहे सो कानूनी मदद करण लाइ तयारु आहियूं। पर इहा मेन जेका ज़िम्मेवारी आहे उहा पुलिस ऐं डिप्टी कमिश्नर ऑफिस जी आहे। हाली फ़िलहाल त वक़्ती तौर ते फ़ाइदो आहे, पेट्रोल जी बचत थिए थी, माण्हुनि खे सहूलियत मिले थी पई, माण्हू LPG वग़ैरह भराइनि था, लेकिन इन जो हिकिड़ो सिस्टम हुजणु खपे, शहर खां ॿाहिरि हुजे ऐं अकेलाईअ में हुजे। इहो जेको आहे सो तारुक उन इलाइक़े जा ख़ासि कर जीअं बल्दियाती नुमाइंदा आहिनि या MNAs MPs आहिनि या डिस्ट्रिक्ट इंतिज़ामिया आहे, डिप्टी कमिश्नर आहे या SSP साहिबु आहे, मां पंहिंजी काउंसिल मां इहो पास कराए इन जे ख़िलाफ़ु एक्शन खणां थो त बाबा असांजी हदूद में मकीछा टाउन जी हदूद में इहे शयूं न हुजणु खपनि। ऐं डिप्टी कमिश्नर खे बि लिखूं था ऐं जेका फोर्सिस आहे उन खां बि वठंदासीं, पंहिंजो ताउन वठंदासीं ऐं मेयर साहिब खे बि गुज़ारिश कंदासीं त इन ते हिकिड़ो हंगामी इजलास थियणु खपे। ख़ुदा न ख़ास्ता सुभाणे इन क़िस्म जो को वाक़ियो थी पए पोइ असांजे लाइ इहो ॾुखाईंदड़ अमल हुजे जंहिंखे असां रोके न सघूं। सवाल इहो थो पैदा थिए त LPG गैस जे गैर कानूनी कारोबार ख़िलाफ़ इंतिज़ामिया राणीपुर खां पोइ शिकारपुर ऐं मोरे में कॾहिं तहरुक में ईंदी। कैमरामैन सजावल सुमरो सां गॾु इनायत भट्टी, मेरा TV न्यूज़, सखर।